मां फाइनल फ़ैसिलो इहो बि वरितो आहे 27 तारीख़ ताईं मां चुप आहे। 27 तारीख़ जेका बि ॿाहिरनि जी ख़ुशी आहे उन्हनि खे मां पंहिंजो इहो गिफ्ट ॾियणु चाहियां थो। मुंहिंजो घोटु धाराड़ आहे, मुंहिंजो नालो मेहराण आहे। मेहराण चवंदा आहिनि, असल नालो मुंहिंजो बेरूलाल आहे। मम्मू जो पुटु आहे। मुंहिंजो हिकिड़ो भाउ असिस्टेंट कमिश्नर आहे, हिकिड़ो टीचर आहे, हिकिड़ो डिस्पेंसर आहे। मुंहिंजो ख़ानदान सॼो गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे। क्लियर, असांखे मालिक कंहिं शइ जी कमी न आहे ॾिनी। कंहिं बि ख़ुदकशी जे पोयां हिकिड़ो कातिल हूंदो आहे, हुन कातिल खे ज़ाहिर करण लाइ ख़ुदकशी वारे खे मुंहिंजी अपील आहे, हुन कातिल खे ज़ाहिर करे पोइ त ख़ुदकशी कयो। मां जेको बि क़दम खणणु चाहियां थो, हाणे 27 तारीख़ ते मुंहिंजो फाइनल फ़ैसिलो क्लियर आहे। मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजो कातिल दुश्मन इहो ई आहे। हिन खे कानून जी सज़ा तव्हां ॾिराईंदा, तव्हांजी महिरबानी न ॾिराईंदा त मालिक ज़रूरु ॾींदो। तव्हां छा था ॼाणो? मां तव्हांखे छॾे ॾींदोमांव, मां तव्हांखे माफ़ु करे छॾींदोमांव। मां तव्हांखे कुझु माफ़ु न कंदोमांव, न अॼु न सुभाणे न मरण ताईं माफ़ु कंदोमांव। मरण खां पोइ मां जिनात थी बि तव्हांजे गले में वेंदोमांव। इहो मुंहिंजो सिधो खुलियो वॉइस तव्हांखे चैलेंज आहे। मां फाइनल फ़ैसिलो इहो बि वरितो आहे 27 तारीख़ ताईं मां चुप आहे। 27 तारीख़ जेका बि ॿाहिरनि जी ख़ुशी आहे उन्हनि खे मां पंहिंजो इहो गिफ्ट ॾियणु चाहियां थो। तव्हां छा था ॼाणो? मां तव्हांखे छॾे ॾींदोमांव, मां तव्हांखे माफ़ु करे छॾींदोमांव। मां तव्हांखे कुझु माफ़ु न कंदोमांव, न अॼु न सुभाणे न मरण ताईं माफ़ु कंदोमांव। मरण खां पोइ मां जिनात थी बि तव्हांजे गले में वेंदोमांव। इहो मुंहिंजो सिधो खुलियो वॉइस तव्हांखे चैलेंज आहे। कंहिं बि ख़ुदकशी जे पोयां हिकिड़ो कातिल हूंदो आहे, हुन कातिल खे ज़ाहिर करण लाइ ख़ुदकशी वारे खे मुंहिंजी अपील आहे, हुन कातिल खे ज़ाहिर करे पोइ त ख़ुदकशी कयो। बिल्कुलु ज़ाहिर तव्हां करे ख़ुदकशी न कंदो या ज़ाहिर न करण खां पोइ त कोई फ़ाइदो ई न आहे ख़ुदकशी करण जो। पोइ तव्हांजे मथां इहो हुयो कि इहो मेंटल हुयो, साइको जो मरीज़ हुयो, हिन में मां प्रेशर हुयो, या कंहिं छोकिरी खां फिट हुयो, या इश्क जे चक्कर में हुयो। हज़ारे तुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻंदा, तुंहिंजो खून मिटी में वियो। तुंहिंजो खून अगरि तोखे ज़ाहिर करिणो आहे, तुंहिंजी पंहिंजी जान जी कुर्बानी, जंहिं बि परेशानी में तूं पंहिंजी ख़ुदकशी करीं थो, कोई बि तोखां मसइलो आहे XYZ, तोखे समाज में केरु नथो सहे, तुंहिंजे घर सां केरु कोई मसइलो आहे, तुंहिंजी बिरादरी तोखे नथी सहे, तुंहिंजा भाउ तोखे नथा सम्झनि, तुंहिंजे घोट जो वॾेरो तोखे नथो सहे, या अचण वञण में तोखे तंग करे थो, तुंहिंजे ॿारनि खे केरु तंग करे थो, हुनजो नालो वठि। सोशल मीडिया अॼुकल्ह हर माण्हू वटि मोबाइल आहे, हर माण्हू वटि चीज़ आहे। तूं पंहिंजी ॻाल्हि खुली कर, ओपन कर, हुनजो नालो वठि, तूं ख़ुदकशी कर। मुंहिंजो घोटु धाराड़ आहे, मुंहिंजो नालो मेहराण आहे। मेहराण चवंदा आहिनि, असल नालो मुंहिंजो बेरूलाल आहे। मम्मू जो पुटु आहे। मुंहिंजो हिकिड़ो भाउ असिस्टेंट कमिश्नर आहे, हिकिड़ो टीचर आहे, हिकिड़ो डिस्पेंसर आहे। मुंहिंजो ख़ानदान सॼो गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे। क्लियर, असांखे मालिक कंहिं शइ जी कमी न आहे ॾिनी। दोस्तों अस्सलाम वालेकुम, नमस्ते। दोस्तों असल मुंहिंजो इहो वीडियो रिकॉर्ड करण जो मतिलबु इहो आहे त थर में जेके ख़ुदकशियूं थींदियूं आहिनि उहो छो ऐं छाजे करे थींदियूं आहिनि। ख़ुदकशियुनि जे पोयां हिकु कातिल हूंदो आहे। हुन कातिल खे बख़्शिश जे लाइ उहे माण्हू ख़ुदकशी करे वेंदो आहे, मजबूर थी करे वेंदो आहे, लेकिन हुनखे वाइको या हुनजो खोले करे हुनजो प्रूफ कंहिंखे ॾेई नथो वञे, छो त उहा कातिल वरी उहा ई ॿी हरकत कंदो आहे। जेके बि थर्ड पार्टी में ख़ुदकशियुनि ते रिसर्च कनि पिया, मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, SP, DSP, सिंध पुलिस, जेके बि आहिनि, सभिनि खां मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, मां हिकिड़ो इहो वाज़े पैगाम वीडियो तौर ते ॾियणु चाहियां थो त जेके थर में ख़ुदकशियूं थियनि थियूं, हिन जे पोयां जेको कातिल आहे, हुननि मां अगरि कंहिं हिकिड़े कातिल खे सज़ा मिले त शायदि ॿी ख़ुदकशी न थिए। मां पंहिंजे होश हवाश क्लियर मीडिया जे अॻियां सॼी ॻाल्हि पंहिंजो वीडियो ठाहे करे तव्हांखे मोकिलण जो मुंहिंजो मतिलबु इहा ई आहे त इहा हिकिड़ी मां कहाणी पंहिंजे घोट जी ॿुधाईंदो मां तव्हांखे।
जेका जंग मां 17 सालनि खां कंदो अचां थो, उहा जंग हाणे मुंहिंजी पुॼाणी ते पुॼण वारी आहे। हिन जंग जे बारे में इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो आहे। बाक़ी इहे जेके ख़ुदकशी वारो जेको बि मसइलो आहे, ऐं जेको बि माण्हू थर में जेको बि मुंहिंजी वीडियो ॿुधे थो, सिंध में ॿुधे थो, आल पाकिस्तान किथे बि मुंहिंजी वीडियो या ॾिसे थो, ॿुधे थो, हुनखां मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे, ठीकु आहे, तूं मजबूर आहीं, तोखे ख़ुदकशी करणी आहे त ख़ुदकशी कर, लेकिन तोसां जे ज़ुल्म कयो आहे, नाजाइज़ी कई आहे, जंहिं मजबूरी ख़ातिर तूं ख़ुदकशी करे थो, उहा तूं सोशल मीडिया फुल अवेलेबल आहे, हर माण्हू वटि टच मोबाइल आहे, तूं हुननि सां ॻाल्हाए करे पंहिंजो वाज़े हुन कातिल जो नालो वठी हुनजो मैसेज ॾेई वेंदो कर त पोयां हुन कातिल खे सज़ा मिले। तूं कातिल आईंदा ॿिए कंहिंसां ज़ुल्म न करे ऐं उहा वापसी जेका ॿिए कंहिंजी ख़ुदकशी साम्हूं न अचे। ठीकु आहे। हाणे मां असल मां कैपेसिटी थोरी घटि आहे, मां मोबाइल ते आहियां, कंप्यूटर ते न आहियां। मां इहो ई 2-3 क्लिप ठाहींदोमांव, नंढा नंढा, शायदि मोकिलण में मूंखे ईज़ी रहे, कुझु नेटवर्क जो बि मसइलो आहे, ईज़ी रहे। मां 2-3 नंढा क्लिप, इहो हिकिड़ो तव्हांखे मां ख़ुदकशी जे बारे में ॿुधायो। हाणे मां पंहिंजे ॻोठ जे बारे जी डिटेल ॿुधायां थो ॿिए क्लिप में। मां ॿिए क्लिप में तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो, मुंहिंजो ॻोठ दाराड़ आहे, मुंहिंजो नालो मेराण आहे, मेराण चवंदा आहिनि, असल नालो मुंहिंजो बेरूलाल आहे। मां मुंहिंजो पुटु आहियां, मुंहिंजो हिकिड़ो भाउ असिस्टेंट कमिश्नर आहे, हिकिड़ो टीचर आहे, हिकिड़ो डिस्पेंसर आहे। मुंहिंजो ख़ानदान सॼो गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे। क्लियर, असांखे मालिक कंहिं शइ जी कमी न आहे ॾिनी, पर हुननि सभिनि खां हटी करे मुंहिंजी सोच अलॻि आहे। मां हिकिड़ो प्राइवेट मुलाज़िम आहियां ऐं कोई गवर्नमेंट मुलाज़िम न आहियां, सोशल वर्कर आहियां, उहो सभिनि खे ख़बर आहे, काफ़ी दोस्त सुञाणनि बि था। इहो मसइलो छा आहे, मां हिन ॻोठ में रहां थो, हिन ॻोठ में 4 मेन पॉइंट आहिनि। 4 कहिड़ियूं थी? कुछ साल पहिरियां असांजे ॻोठ में हिकिड़ी औरत खे क़त्ल करे लटकायो वियो, मेंद्रो सोनू, जंहिंजो फोटो आहे उहो मां तव्हांखे बिल्कुलु ॾेखारियां। हुनजा घुटना जेके आहिनि ज़मीन ते पिया हुआ ऐं हुनखे क़त्ल कयो वियो या हुन ख़ुदकशी कई आहे। ख़ुदकशी जो रंग ॾेई करे हुनजो खून ले मिटी करे छॾियो। छा हुनजे औलाद जे मथां हुन ॻाल्हि ते हिकिड़ो भूरालाल सिंधी वीर जेको आहे सो अख़बार जो नुमाइंदो हुयो, हुन कंहिं ॿारनि खां हुते इंटरव्यू वरितो त हिन मारी ख़ुदकशी छो कई। हुन ते हुननि ॿारनि ॿुधायो त हिन थरदीप मां पैसा खया हुआ, हिन जे करे हुननि तंग कयो, हिन ख़ुदकशी कई। पोइ मां सोशल मीडिया ते हिकिड़ी पोस्ट रखी थरदीप वारनि जे ख़िलाफ़। पोइ थरदीप वारनि मूंखे फ़ोन बि कया, अशरफ कुंभार नाले शायदि हुयो, कंहिं मूंखे फ़ोन बि कयो। आख़िर उहे ॻोठ विया, हुननि खां वीडियो बयान रिकॉर्ड कया। हुननि चयो असां थरदीप मां कर्ज़ु खयो ई न आहे। ठीकु आहे, उहा हिकिड़ी ख़ुदकशी कई, उहा क़त्ल हुयो। ठीकु आहे। हुन खां पोइ असांजे ॻोठ में हिकिड़ो गुलाब मल साहू, हुनखे 5 साल जे लाइ हिकिड़े जाली जज जेको ॻोठ ते हिकिड़ो पंचायत में जेको मेंबर चूंडियल हूंदो आहे, वॾो जेको, उहो हिकिड़ो चूंडियल आहे ॻोठ में, हुनजो नालो ज्ञानमल सॼण। हुनजो भाउ सूजोमल प्रोफेसर आहे सिंध यूनिवर्सिटी जाग्राफी डिपार्टमेंट में। उहो पढ़ियो लिखियो हिकिड़ो क़ाबिल थी करे हुनखे हिकिड़ी पंचायती पंहिंजी हिते जीअं अदालत में हिकिड़ो रजिस्टर कयल हूंदो आहे, हुन वटि हिकिड़ो रजिस्टर आहे पंचायती, हुन में इहो फ़ैसिलो लिखियो त हिनखे 5 साल हिन ॻोठ जी कंहिं घटी मां कंहिं खूह तां पाणी भरणु न ॾिनो वेंदो ऐं हुन जे पुट खे 5 साल ॻोठ मां नेकाली ॾिनी वेंदी। 5 साल हुनजो पुटु कराची में मज़ूरी कंदो रहियो, पंहिंजे माइटनि ॾे न आयो। 5 साल खां पोइ हुनखे पंहिंजे भाइरनि खां सभिनि खां प्रेशर ॾेई अलॻि करे उहो मामिलो अलॻि कयो वियो। इहो नाजाइज़ी हिकिड़ो असां वटि सरपंच हिकिड़ो वॾो आहे, पंचायत जो हिकिड़ो वॾो माण्हू सुञाणनि था, पैसे वारो आहे, माण्हू हुनजी फेवर कंदा। सॼो ॻोठ 300 घर ते मुश्तमिल आहे, त 300 घरनि में तक़रीबन 250 घर जेके हुनजा कर्ज़दार आहिनि।
कोई बनी ते पैसा खया आहिनि, के पंहिंजी न्याणी जे लाइ ॾाज ॾियण जे लाइ खया आहिनि, कंहिं पंहिंजे पुट जी बीमारी लाइ खया आहिनि, कंहिं पंहिंजे पेट जी बुख ॼाइण जे लाइ खया आहिनि। सभु कर्ज़दार आहिनि। केरु मुंहिंजे बारे में गवाही न ॾींदो, मां हक़ीक़त में गवाही ॾियण लाइ तयारु आहियां। हुन माण्हू जेके बि ॻोठ में फ़ैसिला कया आहिनि, हिकिड़ो तव्हांखे ख़ुदकशी जो पहिरियों ॿुधायो, ॿियो तव्हांखे गुलाब साहू जो ॿुधायो, टियों हिकिड़ो साईं अमरचंद असां वटि प्राइमरी टीचर हुयो, उनजी डेथ थी वई के बीमारी में, मालिक उनखे जन्नत नसीब करे। उनजो हिकिड़ो पुटु जेको हाणे शायदि मिठी में प्राइवेट गवर्नमेंट कोई जॉब करे थो, मिली आहे हिनखे कोई कोटा सिस्टम जा। हू हिकिड़ो मासूम ॿारु हुयो, हुनखे का ख़बर न हुई। हुनजी पंहिंजी शादी हुई त पुट पंहिंजी भेण जी शादी पीउ जी कोई कमी महसूस न कराइण बग़ैर हुनजी शादी कराई धाम धूम खां। उहा छोकिरी शादी थिए थी चेलार में, उहो छोकिरो साम्हूं पुलिस वारो, मूंखे नालो नथो अचे। उहा हिकिड़ी राति रहे थी सहारन में, ॿिए ॾींहुं जेका हिंदू मज़हब जे रीत रस्म खां उहा वापसि अचे थी। राति जो अचे थी, जेवरात वग़ैरह पंहिंजा घर लाइ पंहिंजी माउ खे ॾिए थी, डायरेक्ट वञी घर जे पासे में हिकिड़े कुएं में छलांग लॻाए थी। छो लॻाए थी? मां हुन सरज़मीन ते बाक़ाइदे मौजूदु हुअसीं। हुन न्याणी जे खट ते लाश पियो, हुनजे पेरनि ते ई मां वेठल हुअसीं। ॿ पुलिस वारा आया, मोबाइल आई, पाण में हेॾे वञनि, लोड़े जे हुन पासे वञनि, लोड़े जे हुन पासे वञनि, पाण में वेहनि, ॻाल्हियूं कनि, सेटिंग कनि, हिक ॿिए जा NIC वरितऊं, साइनूं कयूं, न पोस्टमार्टम, न इंक्वायरी, न वग़ैरह, न चीज़ूं। हू जेको परियां खां जेको छोकिरो आयल हो, जंहिंजी शादी थियल हुई, हुनजी रुमाल मथे ते रोअण लॻो पिए। मां ॻाल्हायो ॿ माण्हुनि जे विच में, माण्हुनि खे चुप करायो। जीअं असांजो वॾो वेठो आहे सरपंच जो ज्ञानचंद, फ़ैसिलो कंदो। सुरेंद्र सां ॻाल्हायो आहे, इंजीनियर ज्ञानचंद सां ॻाल्हायो आहे, महेश मलेरी खां ॻाल्हायो आहे, इहो फ़ैसिलो कंदो। ठीकु आहे, मां चुप थी वियोसीं। हुननि जी त कम्यूनिटी वॾी हुई, आहे नंढिड़ो होसीं, मुंहिंजी एॾी ताक़त हुननि जे अकेले माण्हू जी न हूंदी आहे। बाबा हुननि छा कयो, उहो खून ले मिटी करे छॾियो। ठीकु आहे, हिकिड़ी नौजवान छोकिरी शादी जेतिरी ख़वाहिश छोकिरे जी हूंदी आहे ओतिरी छोकिरी जी हूंदी आहे। हुन छोकिरी शादी कई, हिकिड़ी राति सहारन में वई आहे, वापसि घर आई आहे, ज़ेवर लाइ पंहिंजी माउ खे ॾिना आहिनि, कुएं में वञी ख़ुदकशी कई आहे। छो कई आहे, छाजे लाइ कई आहे? मुंहिंजो पोस्टमार्टम थियणु खपे, इंक्वायरी थियणु खपे, सभु चीज़ूं साम्हूं अचणु खपनि, छो नथो थिए? ठीकु आहे, इहो मामिलो हिते जो आहे ॻोठ जो। जेके मेन इशू तव्हांखे 4 ॿुधाया आहिनि, इहा जेका मेन हिनजी पंचायत जेका कापी ठहियल आहे, हुननि ते जेके बि असांजा वॾा जेके हाणे पढ़िया वेठा आहिनि, हुननि जा सिर्फ़ु अंगूठा लॻल हूंदा आहिनि, सिग्नेचर न आहे। छो उहा कापी अगरि मीडिया या पुलिस या SP या DSP तव्हां हुनखे वठणु चाहींदा, उहा कापी तव्हांखे न मिलंदी। हिन ॻोठ में केरु माण्हू हिन जे ख़िलाफ़ गवाही ॾियण लाइ तयारु न थींदो, छो त सॼे ॻोठ में पावरफुल इहो ई माण्हू आहे, हिकिड़ो व्याजखोर, हिकिड़ो ग़लति कमु कंदड़। हिन जो हिकिड़ो भाउ आहे जेको पढ़ियल लिखियल न आहे, घर में रहे थो, जंहिंजो नालो टीकम आहे। हू मनशा सिर्फ़ आहे। कुझु ॾींहं पहिरीं आज़ाद जुनैद हिकिड़ो सिराण में जेको पकड़ियो हुयो केस शफ़ीना वग़ैरह जो, हुन खां पोइ मूं हिकिड़ी पोस्ट लॻाई सोशल मीडिया ते त इहे शफ़ीना वग़ैरह खे असांजे ॻोठ ते पुलिस चौकी हूंदी हुई, उहा पुलिस चौकी हाणे ख़तमु थी वई आहे। हुन पुलिस चौकी जे करे उहो मोखार खां रोड निकिरे थो बेवाटो, बेवाटे खां अचे थो धारण, धारण खां मिठी अचे थो। उहा शयूं अचनि थियूं मोखार राति जो लेनि थियूं। इहो हिकिड़ो वॾो डीलर आहे, इहो हुतां खणंदो आहे। राति जो धारण में मुंहिंजे घर जे पासे में हिनजो बोझ वॾो ठियो लॻल आहे। हाणे शायदि मां 2 महीने थिया आहिनि ॻोठ न वियो आहे, ठियो लॻल आहे। पहिरीं मूं खणायो, शराब जे चकर में खणायो, शराब कपाईंदो, खणायो मूं, बिल्कुलु बाक़ाइदे फॾो कयो, मुंहिंजो खणनि त मां बाहि ॾींदोमांइ। पोइ काफ़ी मुंहिंजे मथां विया हुआ, फॾो कयो, लेकिन मूं खणाए छॾियो। मुंहिंजो भाउ हितां मुंहिंजे घर जे पासे में खण, तूं शराब जो डीलर आहे, हिते शराब न खपाए, ॿी जॻह ते खपाए। हाणे आहे या न आहे, लेकिन इहो सभु कमु हुते अचनि था। धारण खां पोइ थी उठ ते गॾे ते पाचा कानून जे ज़रिए हेठि सिराण मिलनि। इहो हिननि खे केरु चवण वारो न आहे। इहो जुने जी पोस्ट खां वीडियो जेको लाइव हलाई हुई, हुन खां पोइ इहो मूं पोस्ट कई हुई। हिन पोस्ट खां पोइ हिननि मुंहिंजे घर खे टारगेट कयो आहे। मुंहिंजे घर खे टारगेट छा कयो आहे? मुंहिंजे ॿारनि खे ब्लैकमेल कयो आहे, मुंहिंजे घर खे ब्लैकमेल कयो आहे, सभु चीज़ूं क्लियर वाज़े कयूं आहिनि।
हाणे अॻिते वरी तव्हांखे ॿी वीडियो में ॿुधायां थो। असल में मां वटि कैपेसिटी घटि आहे, ॿी वीडियो तव्हांजे लाइ मां क्लिप 3 ठाहियां थो मां। ठीकु आहे, हाणे टारगेट कयो जो मतिलबु छा आहे? मां हिकिड़ो वॾो भाउ आहियां, मुंहिंजो भाउ कमिश्नर नंढो आहे मूंखां, टीचर अशोक मूंखां नंढो आहे। असांजा अहिड़ा हालात हुया, ग़रीब हुआसीं। मां गारमेंट्स कंपनी में कमु कंदो हुअसि, मशीन ते सिलाई जो। हुननि जो जेको ख़र्चो हूंदो हो मां हितां खां मोकिले करे, अॼु जेके कमिश्नर थिया आहिनि, टीचर थिया आहिनि, पढ़नि था, तकबर तो पाए मां मालिक हुननि खे गज ॾे, मुंहिंजी कोई हुननि खां नाराज़गी न आहे। मां हुननि जो हिकिड़ो भाउ आहियां वॾो, जेतिरो हुननि जो हक़ु आहे ओतिरो मुंहिंजो बि हुन घर में हक़ु आहे। जहिड़ा मुंहिंजा माउ पीउ आहिनि मुंहिंजा बि माउ पीउ आहिनि, हुनखां पोइ बि मुंहिंजो वॾो को जहिड़ो कोई बि न आहे। हू नौकरी वारा पाण में मिली करे हुननि खे बरगलाइण में, ऐं भेण ऐं भाउ आख़िरी आहिनि, घर में शादी आहे, हुनजी ख़ुशी आहे। हुन ख़ुशी में अगरि मूं तव्हां को झेड़ो कयो हुजे, फॾो कयो हुजे, का ॻाल्हि कई हुजे, मूं त हिकिड़ी पोस्ट कई आहे न। हुन पोस्ट जे करे त मुंहिंजे ॿारनि खे बरगलाए करे हिन शादी ऐं ख़ुशी जे अंदरि असां ॿारनि खे पाण में विड़ाए त छा था ॼाणो? मां तव्हांखे छॾे ॾींदोमांव, मां तव्हांखे माफ़ु करे छॾींदोमांव। मां तव्हांखे कुझु माफ़ु न कंदोमांव, न अॼु न सुभाणे न मरण ताईं माफ़ु कंदोमांव। मरण खां पोइ मां जिनात थी बि तव्हांजे गले में पवंदोमांव। इहो मुंहिंजो सिधो खुलियो वॉइस तव्हांखे चैलेंज आहे। हुन खां पोइ 17 सालनि जी कारकिर्दगी जेका बि मूंसां वई आहे, वापरी आहे, जेका मूं सबूत आहिनि, जेका मूंखां थिया आहिनि, उहे बि अॻे वीडियो में तव्हांखे मां ॾेखारण लाइ तयारु आहियां। फोटो भी ॾेखारण लाइ तयारु आहियां, हर चीज़ूं भी ॾेखारण लाइ तयारु आहियां। सभु चीज़ूं अॻे वीडियो में तव्हांखे ॿुधायां थो। इहो मुंहिंजी जंग जेका हले थी, इहो 17 सालनि खां हले थी। मां एॾो एक्टिव न हुअसि, न हेॾी मुंहिंजी तइलीम मैट्रिक आहे, हिन खां मथे न आहे। इहा जंग मुंहिंजी शुरू थी, असांजे आरो प्लांट ॻोठ में लॻल आहे। हुन ते हिन वॾेरे जो कब्ज़ो हुयो, हिन जो पंहिंजो माण्हू रखियलु हुयो। त कुझु लेडीज़ आयो मुंहिंजे घर, मूंखे चवणु लॻियूं त असां सुबुह जो वेंदो आहियां आरो प्लांट ते, त शाम ताईं असांखे जेको आहे न इहो पाणी नथो ॾे। बाक़ी जेके तव्हांजा पंहिंजा रिश्तेदार आहिनि, वेझा आहिनि या पैसे वारा आहिनि, हुननि खे पाणी ॾिए थो। मां चयो ठीकु आहे, मां मिठी वियोसीं हिननि जी ऑफिस में। पुराणे नाके जे पास में ऑफिस हुई, कोई कर्नल वग़ैरह जनरल जेका हुयो, हिननि जो रिटायर्ड फौज हुयो, उहो इहो इदारो प्राइवेट संभालंदो हुयो। मां हुन वटि वियोसीं, हुनखां वठी मुस्लिम ताज जो वियोसीं, हिकिड़ो वाणी दोस्त आहे, हुन सां बि ॻाल्हि मार कईसीं या मूं कंप्लेंट कई। टीम आई, सर्वे कयो त 2 टे जेके हुनजा चमचा बीठल हुआ त हुननि जे हक़ में ॾिनूं। बक़ाया जेके ॿिया बीठल हुआ हुननि ते ॻोठ जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। बाबा पाणी न आहे, केॾीमहिल चवंदो आहे बादल आहिनि, हले नथो, केॾीमहिल ईअं आहे, केॾीमहिल ईअं आहे, सभु ड्रामा हुआ, सभु पंहिंजा ॿुधाया। ठीकु आहे, हुन खां पोइ हिननि मूंखे फॾो कयो, झेड़ो कयो, सरेआम शहर में मुंहिंजे मथां हथियार खणी आया, मूंखे कुटियो, मारियो। मां पूरो हफ़्तो घरु ईंदो मां लिकी जंग मां, पंहिंजो बाइक छॾे करे लिकी जंग मां ईंदो हुउसि, लिकी शहर वेंदो हुउसि। ठीकु आहे, मां शहर छॾे करे वापसि हबचुकी वियोसीं। उतां वरी मूं हुननि जे ख़िलाफ़ु लिखणु शुरू कयो, हिननि जे ख़िलाफ़ु लिखणु शुरू कयो, हिननि खे मूं न छॾियो। पोइ आख़िर हिननि हिकिड़ो पंचायती मेयर को ठाहियो, हिन वॾेरे, जंहिंमें हिन फ़ैसिलो रखायो। मुंहिंजो बाबा फ़ैसिलो तॾहिं थींदो मां जेको बि लिखंदोमांव उहो मुंहिंजो ॻाल्हियूं तव्हांखे मञणियूं पवंदियूं। चयो बाबा सम्झंदासीं। हिकिड़ो स्टाम्प पेपर वठी आया, जंहिंमें मुंहिंजो बाबा बि हुयो, ॿिया बि ॻोठ जा हुया, हिननि जो जेको मंशाट फिरोश आहे टीकम, इहो बि हुयो, ॿियो हिकिड़ो ॻोठ जो अनिल हुयो, उहो बि हुयो। हिते मां ढपचुकी आया हुआ, जंहिं जॻह ते ॻाल्हाए थो जॻह ते मां वटि आया हुआ। राति जो वेठा, स्टाम्प लिखियो, सभु चीज़ूं कयूं, विया पंहिंजी साइन करण ते, साइन करे ओके के मुंहिंजो फ़ैसिलो क्लियर कयो। फ़ैसिलो क्लियर थियो, मां पंहिंजे घर वियोसीं, हिननि खां मूं मामलात ख़तमु कयो। हिननि छा कयो, जेके मेन पॉइंट हुयूं हुननि जे मथां वाइटो घुमाए ख़तमु करे छॾियो। त बाबा इहो माण्हू जेको आहे हाणे हिन फ़ैसिले ते किथे वञी बि नथो सघे, छो त स्टाम्प त हुन टुटो हुयो। ठीकु आहे, मां वरी हिननि जे ख़िलाफ़ु थी वियो, हुननि जे ख़िलाफ़ु लिखणु शुरू कयो, सोशल मीडिया ते लिखणु शुरू कयो।
को प्रिंट मीडिया जो नुमाइंदो न आहियां, लिखणु शुरू कयो। लिखणु शुरू करण खां पोइ आख़िर हिननि गोॾा खोलिया, जेका तूं चई उहा असां करण लाइ तयारु आहियूं। पोइ मां 4 ॻोठनि जा नुमाइंदा चूंडिया, काक जो साईं नवाज़ुणे जो, मोखा जो साईं वसायो, ॿेवाटे जो स्वरूप ठाकुर। 3 ॻोठनि जा मूं माण्हू गॾु गवाही तौर स्टाम्प पेपर ते गवाही जे लाइ बि माण्हू पेश कया। मां चयो बाबा इहे माण्हू आहिनि, तव्हां कंहिं फैसले ते बीहो नथा, इहे माण्हू गवाही तौर हिन तव्हांजे स्टाम्प पेपर में शामिल थींदा। चई ठीकु आहे बाबा, इहो बि असांखे क़बूल आहे। स्टाम्प पेपर लिखायो, हुन साइन आहिनि, स्टाम्प पेपर मौजूदु आहे, ठीकु आहे। जेको पढ़ो हुयो, जेको ॻाल्हियूं हुयूं, ठीकु आहे। कुझु ॾींहंनि बाद शादी थी पाड़े में, कज़न हिकिड़े जी, त मामिलो थियो। मुंहिंजो बाबा तव्हांजो स्टाम्प पेपर लिखियलु आहे, तव्हां पंहिंजे फैसले ते बीहो, 4 ॻोठनि जा माण्हू आहिनि, गवाह आहिनि, तूं सरपंच जे वॾो ॻोठ जो तो फ़ैसिलो कयो आहे, साइनूं कयूं आहिनि, माण्हू आहिनि, गवाह आहिनि, तूं फैसले खे नथो तोड़े सघीं। तॾहिं छा कयो, फैसले खे मज़हबी रंग ॾिनो। चइसि मुसलमाननि खां नफ़रत कंदा हो, तूं मुसलमाननि खे असांजे फैसले में छो वठी आयो? जॾहिं तव्हां ते मुंहिंजो यकीन न हुयो, मुसलमान असांजा भाइर आहिनि, असां गॾु रहूं था, ईद वग़ैरह असां गॾु रहूं था, असांजे थर में मुसलमाननि सां प्यार आहे, मोहबत आहे, भाईपी आहे, दुख सुख में। अॼु बि जेके मां फेसबुक ते पोस्टूं कयूं, मूंखे मुस्लिम भाइरनि लाइ केतिरो साथ ॾिनो आहे। मूंखे चयो आहे बाबा मेहरान भाई इहे शयूं न कर, असां तोसां गॾु आहियूं, ठीकु आहे। मज़हबी रंग ॾेई करे मुंहिंजे फैसले खे तोड़े मुंहिंजे मथां तशदुद कयो आहे, जंहिंमें मुंहिंजो बाबा बि उसमें हुयो, हुनखे बि धक लॻा। सॼी टीम हिकिड़े पासे वॾेरे जे पासे थींदी न, हू त वॾेरो आहे, मुंहिंजे पासे थींदी, सभु माण्हू मुंहिंजे पासे। मां अकेलो, मूंखे मथे में धक बि लॻा, मुंहिंजे बाबा खे बि धक लॻा, मुंहिंजा भाइर बि हुन सां गॾु थी विया, ठीकु आहे। ॿिए ॾींहुं मां बाबा मूंसां गॾु हलियो, बाबा बि गुस्से में हुयो। मां कोर्ट में हिकु एप्लीकेशन दाख़िल कई। हिकिड़ो हिंगोर जो वकील आहे, नालो मूंखे भुली वियो शायदि, ठीकु आहे। एप्लीकेशन दाख़िल कई, घर आया आहिनि, बाबा खां पुछियो मेड़ू मिंतूं हेॾे होॾे अची पटका परांद लाता, हिनखे कैंसिल करायो, जांच छॾाए। ॿिए ॾींहुं मां वकील वटि वियोसीं, 25,000 वारो केस मां 2,000 रुपया मुंहिंजे बाबा ठीकु आहे, असांजे पाण में फ़ैसिलो थी वियो, जो तूं एप्लीकेशन ख़तमु करे अथई। मां उनखे ख़तमु करे इहो मामिलो मां ख़तमु कयो। हुन खां पोइ सभु ॻाल्हियूं ख़तमु थी वियूं, सभु ओके थी विया, गॾु रहंदा हुआसीं, उथींदा हुआसीं, वेंदा हुआसीं, कोई अहिड़ो मसइलो ई न हुयो। हाणे जेको सोशल मीडिया ते आज़ाद जुनैद जेका वीडियो हलाई हुई, उहा वीडियो ॾिसी करे मूं हिकिड़ी पोस्ट कई आहे, जंहिंमें बाक़ाइदे टिकम जो नालो लिखियो आहे, जेको मंशा करे थो, ॻोठ में सभु चीज़ूं करे थो, उनजे ख़िलाफ़ मां इहो बाक़ाइदे लिखियो आहे। मां मञण लाइ तयारु आहियां, अॼु न सुभाणे ते लिखंदो। हुन खां पोइ इहो मूं आख़िरी फ़ैसिलो कयो आहे त जेको बि ख़ुदकशी करे उहो अहिड़े वॾेरे ज़ालिम ऐं कातिल खे ओपन करे वञे, तीअं दुनिया जेका बि ॾिसे थी त हुनखे ख़बर पवे त हुन कातिल खे पोयां सज़ा अचे। मूं पंहिंजो फाइनल फ़ैसिलो कयो आहे, मां 27 तारीख़ राति जो पंहिंजी ज़िंदगी हिन जे नाले क़ुर्बान करण लाइ तयारु आहियां, बिल्कुलु राज़ी ख़ुशी सां। मां जेको वीडियो में तव्हांखे चवां पोइ, न नशे में, न ॿिए में, न मुंहिंजे मथां कंहिंजो प्रेशर आहे, न मां कंहिंखे डिजण वारो मालिक आहे जंहिं मूंखे हिन दुनिया में वठी अची जनमु ॾिनो आहे। मूंखे कंहिंजो बि डपु न आहे, डपु मूंखे मालिक जो आहे। बाक़ी मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, SP DSP, सभिनि खां मुंहिंजा सिर्फ़ु 4 मुतालबा आहिनि ॻोठ दाराड़ जा। हिकिड़ो मुतालबो, जंहिं माई ख़ुदकशी कई आहे, जंहिंखे क़तल करे तव्हां ख़ुदकशी जो करार ॾिनो आहे, हुनजो केस वापसि खोलियो वञे। ॿियो, जंहिं ग़रीब खे अवां 5 साल हिन ॻोठ मां छाजे लाइ कढियो हुयो, हुनजे छोकिरे खे 5 साल ॻोठ मां कढी करे तव्हां सज़ा कहिड़े कानून जे तहत ॾिनी? तव्हां वटि कहिड़ी अदालत आहे? सुप्रीम कोर्ट आहे, हाई कोर्ट आहे? तूं हाई कोर्ट जो जज आहीं, सुप्रीम कोर्ट जो जज आहीं, तूं कहिड़ो जज आहीं? तूं हिकिड़ो ॻोठ जो सरपंच थी करे तूं ॻोठ में अहिड़ा फ़ैसिला थो करे? टियों मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त बाबा उहा छोकिरी जेका हिकिड़ी राति साल मरे वापसि आई, हुन कुएं में छलांग छो लॻाई? हुनजो केस तो छो लड़ियो? छो त हुनजो पीउ न हुयो, हुनजो भाउ नंढड़ो ॿार हुयो, हुनजो ॾाॾा हिकिड़ो अणपढ़ियल हुयो, उहो बि अलाह खे प्यारो थी वियो, नंढड़ो हुयो, हुनखे ख़बर न हुई, हू सिर्फ़ु रुअण में हुयो। छो? हिकिड़ो त पंहिंजे पीउ जो सदमो हुयो, कुझु टाइम पहिरियों हुनजो पीउ जी डेथ थी वई हुई, नंढी उमिरि में थी आहे, वॾी उमिरि में न थी आहे, हुनजी डेथ थी वई। हुन खां पोइ सिस्टर जो सदमो हुनजे मथां रसियो, घर जा बिरादरी जा लोड हुनजे मथां आया,
वो तो परेशानी में हो, उनके कंहिं ॻाल्हि जो ख़बर ही न हुयो। चौथों मुतालबो मुंहिंजो इहो आहे त मां जेको बि क़दम खणणु चाहियां थो, हाणे 27 तारीख़ ते मुंहिंजो फाइनल फ़ैसिलो क्लियर आहे। मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजो कातिल दुश्मन इहो ई आहे। हिन खे कानून जी सज़ा तव्हां ॾिराईंदा, तव्हांजी महिरबानी न ॾिराईंदा त मालिक ज़रूरु ॾींदो। अगरि तव्हांखे फुल सबूत, फुल चीज़ हिन मीडिया में ओपन करण जे लाइ खपेनि, तव्हां हिन माण्हू खे पकड़ो, हिन माण्हू खे चओ असांखे तुंहिंजी पंचायत जी कापी खपे थी जंहिंमें तूं फ़ैसिला लिखंदो आहीं, उहो असांजे मीडिया जे हवाले कर। असां मीडिया वारा ॾिसूं तो ॻोठ में कहिड़ा कहिड़ा फ़ैसिला कया आहिनि, कहिड़ो तो ॻोठ में कानून रखियो आहे, तो में ताक़त केतिरी आहे, जज जेतिरी आहे, वकील जेतिरी आहे, एसपी जेतिरी आहे, डीएसपी जेतिरी आहे, तो ॻोठ वारनि खे हिकिड़ो चरियो ऐं ब्लैकमेल करे ग़रीबनि खे फासाए, ॿनियनि ते हारी रखी, कर्ज़ ॾेई, हुननि जे ब्याज ते जेको कमाए थो हले थो, उहो तुंहिंजी ॻाल्हियूं छा आहिनि? तव्हांखे कंहिं बि ख़ुदकशी जे पोयां हिकिड़ो कातिल हूंदो आहे, हुन कातिल खे ज़ाहिर करण लाइ ख़ुदकशी वारे खे मुंहिंजी अपील आहे, हुन कातिल खे ज़ाहिर करे पोइ त ख़ुदकशी कयो। बिल्कुलु ज़ाहिर न करे ख़ुदकशी न कंदो या ज़ाहिर न करण खां पोइ त को फ़ाइदो ई न आहे ख़ुदकशी करण जो। पोइ तव्हांजे मथां इहो हुयो कि इहो मेंटल हुयो, साइको जो मरीज़ हुयो, हिन में मां प्रेशर हुयो या कंहिं छोकिरी खां फिट हुयो या इश्क जे चक्कर में हुयो, हज़ारे तुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻंदा, तुंहिंजो खून मिटी में वियो। तुंहिंजो खून अगरि तोखे ज़ाहिर करिणो आहे, तुंहिंजी पंहिंजी जान जी कुर्बानी, जंहिं बि परेशानी में तूं पंहिंजी ख़ुदकशी करे थो, कोई बि तोखे मसइलो आहे XYZ, तोखे समाज में केरु नथो सहे, तुंहिंजे घर सां केरु को मसइलो आहे, तुंहिंजी बिरादरी तोखे नथी सहे, तुंहिंजा भाउ तोखे नथा सम्झनि, तुंहिंजे ॻोठ जो वॾेरो तोखे नथो सहे, या अचण वञण में तोखे तंग करे थो, तुंहिंजे ॿारनि खे केरु तंग करे थो, हुनजो नालो वटि सोशल मीडिया, अॼुकल्ह हर माण्हू वटि मोबाइल आहे, हर माण्हू वटि चीज़ आहे, तो पंहिंजी ॻाल्हि खुली कर, ओपन कर, हुनजो नालो वटि तो ख़ुदकशी कर। मां फाइनल फ़ैसिलो इहो बि वरितो आहे, 27 तारीख़ ताईं मां चुप आहे। 27 तारीख़ जेका बि ॿाहिरनि जी ख़ुशी आहे, उन्हनि खे मां पंहिंजो इहो गिफ्ट ॾियणु चाहियां थो। मुंहिंजो ॻोठ दाराड़ आहे, मुंहिंजो नालो मेराण आहे, मेराण चवंदा आहिनि, असल नालो मुंहिंजो बेरूलाल आहे। मां मुंहिंजो पुटु आहियां, मुंहिंजो हिकिड़ो भाउ असिस्टेंट कमिश्नर आहे, हिकिड़ो टीचर आहे, हिकिड़ो डिस्पेंसर आहे। मुंहिंजो ख़ानदान सॼो गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे। क्लियर, असांखे मालिक कंहिं शइ जी कमी न आहे ॾिनी। कंहिं बि ख़ुदकशी जे पोयां हिकिड़ो कातिल हूंदो आहे, हुन कातिल खे ज़ाहिर करण लाइ ख़ुदकशी वारे खे मुंहिंजी अपील आहे, हुन कातिल खे ज़ाहिर करे पोइ त ख़ुदकशी कयो। मां जेको बि क़दम खणणु चाहियां थो, हाणे 27 तारीख़ ते मुंहिंजो फाइनल फ़ैसिलो क्लियर आहे। मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजो कातिल दुश्मन इहो ई आहे। हिन खे कानून जी सज़ा तव्हां ॾिराईंदा, तव्हांजी महिरबानी न ॾिराईंदा त मालिक ज़रूरु ॾींदो। तव्हां छा था ॼाणो? मां तव्हांखे छॾे ॾींदोमांव, मां तव्हांखे माफ़ु करे छॾींदोमांव, मां तव्हांखे कुझु माफ़ु न कंदोमांव, न अॼु न सुभाणे न मरण ताईं माफ़ु कंदोमांव। मरण खां पोइ मां जिनात थी बि तव्हांजे गले में कंदोमांव। इहो मुंहिंजो सिधो खुलियो वॉइस तव्हांखे चैलेंज आहे। मां फाइनल फ़ैसिलो इहो बि वरितो आहे, 27 तारीख़ ताईं मां चुप आहे। 27 तारीख़ जेका बि ॿाहिरनि जी ख़ुशी आहे, उन्हनि खे मां पंहिंजो इहो गिफ्ट ॾियणु चाहियां थो। तव्हां छा था ॼाणो? मां तव्हांखे छॾे ॾींदोमांव, मां तव्हांखे माफ़ु करे छॾींदोमांव, मां तव्हांखे कुझु माफ़ु न कंदोमांव, न अॼु न सुभाणे न मरण ताईं माफ़ु कंदोमांव। मरण खां पोइ मां जिनात थी बि तव्हांजे गले में कंदोमांव। इहो मुंहिंजो सिधो खुलियो वॉइस तव्हांखे चैलेंज आहे। कंहिं बि ख़ुदकशी जे पोयां हिकिड़ो कातिल हूंदो आहे, हुन कातिल खे ज़ाहिर करण लाइ ख़ुदकशी वारे खे मुंहिंजी अपील आहे, हुन कातिल खे ज़ाहिर करे पोइ त ख़ुदकशी कयो। बिल्कुलु ज़ाहिर न करे ख़ुदकशी न कंदो या ज़ाहिर न करण खां पोइ त को फ़ाइदो ई न आहे ख़ुदकशी करण जो। पोइ तव्हांजे मथां इहो हुयो कि इहो मेंटल हुयो, साइको जो मरीज़ हुयो, हिन में मां प्रेशर हुयो या कंहिं छोकिरी खां फिट हुयो या इश्क जे चक्कर में हुयो,
हज़ारे तुझे मथां इल्ज़ाम लॻंदा, तुंहिंजो खून मिटी में वियो, तुंहिंजो खून अगरि तोखे ज़ाहिर करिणो आहे, तुंहिंजी पंहिंजी जान जी क़ुर्बानी, जंहिं बि परेशानी में तूं पंहिंजी ख़ुदकशी करीं थो, कोई भी तोका मसलो आहे XYZ, तोखे समाज में केरु नथो सहे, तुंहिंजे घर सां केरु को मसलो आहे, तुंहिंजी बिरादरी तोखे नथी सहे, तुंहिंजा भाउ तोखे नथा सम्झनि, तुंहिंजो घोट जो वॾेरो तोखे नथो सहे, या अचण वञण में तोखे तंग करे थो, तुंहिंजे ॿारनि खे केरु तंग करे थो, हुनजो नालो वठि। सोशल मीडिया अॼुकल्ह हर माण्हू वटि मोबाइल आहे, हर माण्हू वटि चीज़ आहे, तूं पंहिंजी ॻाल्हि खुली कर, ओपन कर, हुनजो नालो वठि, तूं ख़ुदकशी कर।